नाज़रीन जेका तव्हां ही ॾिसी रहिया आहियो माकड़ जे खे हिते पंहिंजी मदद पाण तहत फुहारो ॾिनो पियो वञे, स्प्रे कयो पियो वञे ताकि माकड़ खे ख़तमु करे सघिजे। हिते हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में माकड़ अची वई आहे। ये यारेलुंड जो इलाइक़ो आहे जिते माकड़ जो हिकु ज़ोरदार हमिलो आहे, उन खे स्प्रे कयो पियो वञे। इन वक़्त ताईं हुकूमत बिल्कुलु ख़ामोश आहे ऐं को बि लाइ अमल हुकूमत लाइ न थियो आहे। तव्हां ही ॾिसी सघो था जेका माकड़ हिन वक़्त वणनि खां लही करे हाणे फ़सुल ॾांहुं रवानी थी रही आहे ऐं लखनि जे तादाद में इहा माकड़ हिते फ़सुलुनि खे तबाही ॾींदी। हीउ इलाइक़ो यारेलुंड ऐं उन जे आस पास वारो इलाइक़ो आहे जिते हज़ारनि जे तादाद ऐं लखनि जे तादाद में माकड़ जो हमिलो आहे, जिते हिते ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत स्प्रे कराए रहिया आहिनि। जनरेटर जा फुहारा इस्तेमालु करे माकड़ खे ख़तमु करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां अपील कयूं था DC घोटकी खां ऐं SDM मीरपुर माथेले खां फौरी तौरु एक्शन खणी संदसि हिते यारेलुंड में स्प्रे करायो वञे ताकि हिन माकड़ ते ज़ाब्तो आंदो वञे।